डेढ़ थियो या पण ॿ थिया हुआ बंदि करे आयासीं जो त बसि हिते रोड ते नेशनल हाईवे वारे रोड ते उते हिकिड़ी रैली उन हिकिड़ी रैलीअ ते ई पाण सुता बि पिया हुआ ऐं उहा ई रैली जेका आहे अधु हुई मतां बि वरी पई। अच्छा तंहिंमें रफिया अहिड़ो पिए थरकिया पिए हथु रखियोमांसि बुखार पियो ॾाढो ऐं साईं जन थोरा खुदारे हुआ जो तकलीफ़ ॾियणु मूंखे कोन पिए चाहियो हालांकि मूंखे पाण तकलीफ़ पिए थी साईं जन खे तकलीफ़ ॾिसी हिते मूं पुलिस खे फ़ोन कयो आया उन्हनि वीचारनि ॾाढो उन्हनि खे चयमि मूं चयो त यार 3 रुपए तव्हां खणी थोरो पंधु आहे इलाही तव्हां रुगो खणी मूंखे थोरो वेझो करे रसायो त पोइ वरी तव्हां पंधु वठी ईंदोसांसि हिते असांजी बैठक आहे हीअ असांजी उतां साम्हूं पाए पर उहा इलाही खुलियल आहे हीअ बैठक जेका आहे असांजी वरी बहितर आहे पंधु आहे सुकून सां त पोइ इन हिसाब सां मैनू नहीं चलना पंजाब की बोली में असां बाबा जेका अरबी ॻाल्हाए थो तव्हां 35-36 साल सऊदी अरब रहिया। अच्छा हाँ ना मूंखे जी 3 हज कया तुमने 3 हज कया न बाबा जी भाई ये कौन है इनको जानते हैं हाँ क्या नाम है इनका जी फैसल तो बिल्कुल चला गया बेचारा दुनिया से। मैं आपका बेटा बड़ा असलम बाबा का जो है सदमा असल में बाबा के जो हमसे जो छोटे 2 भाई थे ना वो बाबा के साथ रहते थे उन दोनों का इंतकाल हो गया। एक का जो है वो रोड एक्सीडेंट हो गया था वो गाड़ी चलाता था ना भाई अच्छा काठौड़ मोड़ पे जो है ना वो किसी की एपीवी थी। हमें दुआ में याद रखिएगा कोई भी खिदमत हो हमारे लायक तो हम हाजिर हैं जब भी आपका दिल बेदार होना इनसे हमारे यहाँ आ जाइए मौजा ही मौजा मौज ही मौजा। बाबा जी ओके ओके जी सरकार ओके बहुत ही आगे